अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद की हूंदा सब खैर खैरियत हूंदो। जीअं त दोस्तों अॼु हिकु तव्हां लाइ अहिड़ो वीडियो खणी आया आहियूं तव्हां पाण बि ॾिसी हैरान थी वेंदो। दोस्तों वीडियो ॾिसण खां पहिरियों तव्हां असांजे चैनल में नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटीअ बटन खे क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। दोस्तों चवंदा आहिनि त किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई काफ़ी ॾींहंनि खां पहिरियां हिकु सोशल मीडिया ते वीडियो रखियो आहे जेका शमन अली मिराली जे बारे में आहे ऐं शमन अली मिराली बि हिकु उहो ई वीडियो रिकॉर्डिंग करे सोशल मीडिया ते वायरल करे छॾियो। उहो वीडियो असां तव्हांखे हिन वीडियो में ॾेखारियूं। दोस्तों मूंखे तव्हां सुञाणींदा हूंदव, तव्हांजे दुआनि जो तलबगार मुमताज़ मौलाई हिकु नाचीज़ बंदो तव्हांजो फादर मौला सलामत रखे, मुंहिंजी सिंध वारनि खे, मुंहिंजे पाकिस्तान वारनि खे। के दोस्त मूंखे कल्ह खां वीडियो ते ॾिठुमि त औकात यादि ॾियाराइनि पिया। माशाअल्लाह, अल्लाह पाक उन्हनि खे ख़ुशि रखे। उन्हनि जेको शाही घराणनि में जनमु वरितो आहे शुरू खां, उहा बि मूंखे ख़बर आहे, ऐं हू जेको ॼमंदे सुननि चमचनि में उन्हनि खाधो आहे उहा बि मूंखे ख़बर आहे। अल्लाह पाक उन्हनि खे पंहिंजी औकात में ख़ुशि रखे। असांखे ॿिए खे औकात यादि ॾियाराइणु मुंहिंजे ख़्याल में सुठो न हूंदो आहे। हर कंहिंखे अलाह इज़तूं ॾींदो आहे, हर कंहिंजे वक़्तु पंहिंजी औकात भुली था चरिया था थी वञनि। हक़ीक़त आहे। सो मां उन्हनि खे चवंदुसि बाबा रखी खाओ, अलाह तव्हांखे गंज ॾे। छो त जेके बि हिन वक़्तु जेके फेमस आर्टिस्ट आहिनि उहे मूंसां गॾु रहिया आहिनि, मूंखे उन्हनि जी हर शइ जी ख़बर आहे। सीनियर आहे बिल्कुलु, सभिनी जी ख़बर आहे। हिकिड़ी टीम आहे न पूरी, हिकिड़े जेके बि शाइर